अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे ज़ैबुन्निसा तवील कहाणी। कहाणीकार महमूद मुग़ल। क़िस्त 6। नसीबा मूं ॾे घूरियो हो। छो? तोखे न ॿुधायो हुअमि त नओं डॉक्टर आयो आहे छोकिरा वटि? कॾहिं ॿुधायो हुई? मूं बसर वेठे कटियो। अखियुनि मां पाणी जारी हो। मुंहिंजे ख़्याल में त मूं तोसां ॻाल्हि कई हुई। हूअ पाड़े में मासी ॾिनी न आहे, तंहिंखे पेट में गड़बड़ थी हुई त मां ऐं अमां खणाए विया हुआसीं इस्पताल। हा हा हा, उहा ॻाल्हि त तो कई हुई। त पोइ ॿुधायो त हो मैं त नओं छोकिरा वटि डॉक्टर हो, पर नंढी उमिरि में ई वॾो तजुर्बेकार हो। असुलु मिंट करे वरिता हुआईं। मासी ॾिनी त 2 कलाकनि में डांस पई करे। काॾे वियसि पेट में सूरु, केॾां वियसि रड़ियूं वाका। मूंखे खिल अची वई। तूं मुड़े नथी, ईअं ॻाल्हाइबो आहे छा? त कीअं ॻाल्हाइबो आहे? सच त उहो आहे। हली हुई अड़े घोड़ा कंदी। मोटी त माईअ जी खिल ई न पई बीहे। आई बसि भला। मूं बांह सां ॻोढ़ा उघिया। तूं रोअण खां बसि करीं थी जो मां ॻाल्हि पूरी कयां। हिन थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। अंदरां अमां जो खंघि जो आवाज़ु आयो। मूं कंधु वराए दर मां अंदरि ॾिठो। हूअ निंड जाग में खंघी रही हुई। पासो वरायो हुआईं ऐं वरी जहिड़ो सुम्ही रही हुई। असुल में हालत सरकारी इस्पतालनि जी इहा ई अथई ज़ेबुल। ऐं सा बि ॻोठ जी इस्पताल। हिते चाचे रमज़ान वारनि जी ड्यूटी आहे, पर मजाल आहे जो वञनि। केरु पुछण आखण वारो न आहे। 3-4 माण्हू आहिनि, पर हिकिड़ो बि न आहे वेंदो। रुगो मुफ़्त जूं पघारूं पिया खणंदा आहिनि। रुगो बसि उहो डॉक्टर वेठो हूंदो आहे, अशफ़ाक़। अशफ़ाक़ नालो अथसि? मूं पुछियो। हाओ, डॉक्टर अशफ़ाक़। जॾहिं खां आयो आहे अकेलो पियो इस्पताल संभालींदो आहे। चरियो आहे छा? मुंहिंजे वात मां निकिरी वियो। हुन पंहिंजा ॻोढ़ा उघिया। चरियो ई हूंदो, ॿियो न त वरी। माण्हुनि खे सुधारे सघे कोन थो। हेठियूं अमलो शायदि नथो मञेसि। थोरी थोरी देरि लाइ अचनिसि था ऐं बसि पाण उते इस्पताल में टिकियो पियो आहे। जंहिं महिल वञु उते हाज़ुरु। तोखे वॾियूं ख़बरूं आहिनि। मूं बसरनि जे खलुनि खे मेड़ियो। रखणियूं पवनि थियूं बीबी, तो जहिड़नि मंडमुनि खे ॿुधाइण लाइ। अड़ी, हुन बि मूंखे मैडम सॾियो। तव्हांखे मां छा थो लॻां मैडम? मूं संदसि लहजे जो नकुलु कयो। हुन नसीबां अखियूं मिचकायूं। हिकदमि हुन थी वियो छा? तूं बि न तोबा कर माई। मूंखां खिल निकिरी वई। एॾो ग़लति न सोच, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। रंधिणे ॾांहुं वेंदे मूं संदसि जुमिलो ॿुधो। हुजे बि त कहिड़ी ख़राबी आहे। नंढो नेटो आहे, हाणी डॉक्टर थियो आहे। उमिरियुनि जो बि को घणो फ़र्क़ु न आहे। मूं वापसि मोटी मथां थाल उलारियोमांसि। अजायो बक न कर। अहिड़ो थाल हणंदीमांइ जो वरी तोखे टाका हणाइणा पवंदा। मतिलबु वरी बि मूंखे हुन वटि ई वठी हलंदीअ। मूं वटि छा हो ॻाल्हाइण लाइ? उहा ज़ोर हुई। मां चुप करे वापसि रंधिणे ॾांहुं मुड़ी वई हुअसि। राति खां ख़ौफ़ अचणु लॻो। राति लही ईंदी हुई त सॼे घर में माठ छांइजी वेंदी हुई। ॿार सुम्ही पवंदा हुआ। अमां पंहिंजे हाल में हुई। जे निंड जे घेर न बि हूंदी हुअसि त बि माठ हूंदी हुई। ऐं अलाए छा वेठी खिलाउनि में ॻोल्हींदी हुई। राति जीअं जीअं गहरी थींदी वेंदी हुई तीअं तीअं अंदरि खे होल पियो ईंदो हो। टीवी ॾिसण में बि मज़ो न ईंदो हो। मथां वरी लोड शेडिंग जो आज़ार करे छॾियो हुअऊं। टीवी ॾिसण जो वरी सिलसिलो उहो हो जे उहा हलाए बि छॾिजे त आवाज़ु माॻई बंदि रखिजे या वरी बिल्कुलु घटि हुजे। माण्हू स्क्रीन सां जहिड़ो कनु लाइ वेठो हुजे। वधियल आवाज़ में ख़दशो हूंदो त मथां अमां जागी न पवे, मथां को छिरिक भरे। अलाए केतिरी देरि त बसि म्यूट थियल टीवीअ जे गूंगे लहजे खे वेठी ॾिसंदी हुअसि। ऐं जे लाइट हली वेंदी हुई त बसि उहो अङणु हूंदो हो ऐं मां हूंदी हुअसि, या वरी उहा रफ़ीक जान डायरी हूंदी हुई। सिज लहण खां पोइ ॿार मोटंदा हुआ मदरसे मां त नसीबा बि हली वेंदी हुई। पोयां मासी हनीफ़ा घर में अकेली हूंदी हुई ऐं खेसि माउ जो ख़्यालु बि रखिणो हूंदो हो। नसीबा बि मुंहिंजे लाइ अजीब ढक जा हूंदी हुई। उहा मुंहिंजे मिड़नी उणाइनि ऐबनि ऐं कम्पलेसिस खे सुञाणंदी हुई। असां ॿई नंढी उमिरि में ई एतिरा ज़माना शनास कीअं थी विया हुआसीं, उहा त अलाह खे ख़बर। बाक़ी हूअ त ॼण ॼाई ॼम खां वठी वॾड़ी हुई। नंढड़ी हूंदी हुई
संदसि वालिद चाचा जुमन वफ़ात करे वियो। मासी हनीफ़ा वॾी हिमत कई हुई, सभिनी मिटनि माइटनि खे दिलेरीअ सां मुंहुं ॾेई ॿी शादीअ खां इनकार कयो हुअईं ऐं सॼी उमिरि लाइ ॼण नसीबा जो हथु झले वरितो हुअईं। मासी हनीफ़ा हथ जे हुनर में कमाल रखंदी हुई। खेसि रिलीअ में टुक ते कमाल हो, सिलाईअ में धागा ॼण मशीन में न पर संदसि आङुरियुनि में रक़्स कंदा हुआ। उहो सिलाई कढ़ाईअ में पंहिंजो मटु पाण हुई ऐं उन ई किरत मथसि हयातीअ खे थोरो आसान करे छॾियो। उहो पंहिंजे हुनर वसीले एतिरो कमाए वठंदी हुई जो संदसि गुज़र सफ़र चङो थी वेंदो हो। अमां सां संदसि शुरूअ खां ई लॻंदी हुई। घरनि जे विच में कुझु घिटियुनि जो फ़र्क़ु हो। दर मां निकिरंदा हुआसीं त सटक सटक कंदा 2 मिंटनि में घर मटाईंदा हुआसीं। अमां ऐं मासी हनीफ़ा सदा ई गॾु रहियूं हुयूं ऐं उहो साथ नसीबा ऐं मूंखे बि नसीबु थियो हो। क्लासनि में गॾु, स्कूल में गॾु ऐं हाणे हिन दर्द कथा में गॾु। उहो जहिड़ो रूह में अची वई हुई। अजीब हुई नसीबा पंहिंजे आम हयातीअ में। उहो शयुनि खे बज़ाहिर संजीदा न वठंदी हुई, खिलखिल में पई टारींदी हुई, पर मूंखे अंदाज़ो हूंदो हो त रुॻो का नंढड़ी ॻाल्हि बि हुन लाइ तमामु घणी आहे। उहा हयातीअ में ज़रे पुरजे गॾु करण जी क़ाइल हुई। उहा हिकु हिकु रवैये ते नज़र रखंदी हुई ऐं माण्हुनि सां हिकु हद ताईं हलंदी हुई। थोरी थुल्ही हुई ऐं खेसि पंहिंजे थुल्हे हुजण ऐं बेडोले जिस्म बाबति अहसासु हो, पर ॻणती न हुई। बकौल संदसि रज के खाईंदी हुई ऐं रज के ई जीअंदी हुई। अलाए छो कॾहिं कॾहिं संदसि टक अंदरां आवाज़ छॾे वेंदा हुआ। उहो खिलंदी हुई ऐं आवाज़ु अलाए छो मूंखे कंहिं खूह मां ईंदो महसूसु थींदो हो। एतिरी हद ताईं जो संदसि अखियुनि मां खिलंदे खिलंदे लुड़क निकिरी ईंदा हुआ। पर तॾहिं लॻंदो हो त संदसि अंदरि केतिरो न भुरियलु आहे। दर्द जी लहर अंदर में केतिरी न शदीद अथसि। शायदि उन लहर खेसि वधीक ज़माना शनास बनाए छॾियो। हू पंहिंजे पीउ खे मिस कंदी हुई। चुप चुप वेगाणी थी कॾहिं कॾहिं सूरज जे लहरुनि में लुड़ी बि वेंदी हुई, पर उहो बि अजीब हो त खेसि उन मां निकिरण बि ईंदो हो। औरत जी हयाती बि केतिरी न अजीब हुजे थी। संदसि जिस्म त मुख़्तलिफ़ हुजे ई थो, पर संदसि ॾुख, ख़ुशियूं, अहसास, गहराई, अंदर जो लोच बि अलाए छा हुजे थो। सची ॻाल्हि त उहा आहे त उन जी ख़बर अलाए केतिरनि माण्हुनि खे त पवंदी ई कोन्हे। मर्द सोचींदो ज़ाहिर थी पवंदो, औरत सोचींदी लिकंदी वेंदी। केॾी न महदूद हूंदी आहे असांजी दुनिया बि। थोरे ते ख़ुशि, अणॼातल ते लाग़र्ज़ी। ख़ुदि बि औरत खे ई हूंदी आहे। पई खोटींदी, पई पुछाऊं कंदी, पर उहो बि उन करे शायदि जो वटसि आहे घणो कुझु कोन। घणो कुझु त मर्दनि वटि हूंदो आहे। ख़ुदि मुख़्तियार हूंदा आहिनि। ॼाए ॼम खां खेनि पंहिंजे मन मर्ज़ीअ जी सुती प्यारल हूंदी आहे। औरत खे वरी मन माण जो हलाहल प्यारियो वेंदो आहे। घाटिकारीअ राति में डायरी लिखंदे अलाए किथां हिकु नगमे जो आवाज़ु आयो पिए। हवाउनि आधार उहो आवाज़ु वेझो अचे पियो ऐं परते हलियो पियो वञे। धुन ॼातल सुञातल हुई। गीत जा ॿोल मालूम हुआ। लता ॻायो पिए, जल के प्यास मेरी मन से न निकली, ऐसी तड़पूं के जैसे जल बिन मछली। हिन महिल कहिड़ी स्टेशन हलंदी हूंदी? कंहिं ट्रक ते, लारीअ ते या कंहिं ट्रैक्टर ते उहो गीत हलंदो हूंदो। राति जो 1 वॻे खां पोइ कहिड़ी लारी हलंदी आहे? पंहिंजो पाण खे झटिके गीत जे ॿोलनि खे झूंगाइण लॻसि। दिलि में आयो माई ज़ेबुल अकेलाइप में को आवाज़ु साथ ॾिए थो त माठि करे वठीसि। न सवालनि जो को तो ठीको खयो आहे छा? वरी खिलायमि, पाण खे सम्झाईंदे बि सवाल करे छॾियो हुअमि। डायरी बंदि करे अङण में ई खट ते लेटी पई हुअसि। गीत पाण साण निंड खणी आयो हो। अबे जी फ़ोन आई हुई। मूंखे अमां जे धक बाबति ॿुधाइणु मुनासिबु न सम्झियो। सोचियुमि परेशान थींदो। जंहिं कम सां निकितल आहे ध्यानु उन ते ई हुजेसि त चङो। ख़ुदा करे बसि हू ख़ैर सां जाओ खे घर वठी अचे। बाबा हर हर अमां जे चेकअप लाइ चयो पए। का बि कोताही न कजां मां। कीअं कंदसि बाबा? ॾेखारे आई आयांसि, दवाऊं मटायूं आहिनि डॉक्टर। उहो त मूं तव्हांखे ॿुधायो। दिलि में न कर मड़, परे आहियां, फ़िक्रु रहे थो। मूंखे शर्मसारी महसूसु थियणु लॻी। बाबा दिलि में छो कंदसि? मूं त बसि ईअं ई ॻाल्हि कई हुई। ॿार स्कूल वञनि पिया? जी बाबा। मां अचां त पोइ तूं बि ख़ैर सां वञिजांइ? जी बाबा। को मिलण त कोन आयो हो? न बाबा। अकेली डिॼी त न थी न? न बिल्कुलु न।
सोमाणीअ ताईं नसीब मां हूंदी आहे पोइ सुम्ही पवंदी आहियां। ठीकु आहे अम्मा, ख़्यालु पई रखजांइ। चङो बाबा, अव्हां जी तबियत कीअं आहे? परियां कुझु लम्हनि लाइ ॼणु माठ हुई ऐं पोइ हुन ॼणु पाण खे संभाले वरितो। ठीकु आहियां बिल्कुलु मां, मुंहिंजी ॻणती न कजांइ। चाचा कासिद ठीकु आहे? उहो बि ठीकु आहे। ठीकु आहे मां, अलाह भाई, अलाह भाई बाबा। फ़ोन बंदि थी हुई त रखंदे ॾिठुमि अम्मा मूं ॾांहुं निहारे रही हुई। बाबा हो फ़ोन ते, वेझो आईमांसि। उहो खट ते टंगूं लड़कायो वेठी हुई। भर में वेठीमांसि त बि उहा बसि माठ मीठ में मूं ॾांहुं निहारे रही हुई। तुंहिंजो पुछे पियो छा थियो आहे मूंखे? हुन उफ़ट सवालु कयो, लहजो हैरानियुनि सां भरियलु हुउसि। न थियो कुझु न आहे, मूं संदसि हथ झलिया। ईअं ई बसि पुछियईं त ॿुधायो माए। आफ़ीस आहे? हाओ। चईंसि घरु अचे, ॿारनि सां गॾु जाऊ ईंदो त खेसि न ॾिसी परेशान थी वेंदो। हुन कुरखत लहजे में चयो। संदसि आवाज़ु हाणे ॼणु संदसि आवाज़ु न रहियो हो। अम्मा जो सभु कुझु बदिलिजी वियो हो। आवाज़ जी कहिड़ी हैसियत हुई। चवांसि थी न हाणे चईंसि फ़ोन खण मिलाए। उहा हिकदमि सख़्तु लहजे में अची वई हुई। मूं फ़ोन खईं, अजायो मिलायमि, खेसि ॾिठुमि बंदि कई अथसि फ़ोन, शायदि को कमु हूंदो। हुन कावड़ मां मूं ॾांहुं निहारियो। सदाईं फ़ोन छो बंदि रखंदो आहे? ॻाल्हाईंदो बि बंदि फ़ोन मां आहे छा? ईअं कीअं हूंदो मां? बंदि फ़ोन मां बि केरु ॻाल्हाईंदो आहे छा? ॻाल्हाईंदो आहे न। हुन मुरकी ॾिनो। तोखे कहिड़ी ख़बर? ॻाल्हाईंदो आहे। हाणे मुंहुं टिड़ी पियो हुउसि। तूं सुम्ही पवंदी आहीं न त तुंहिंजे फ़ोन ते जाऊ ॻाल्हाईंदो आहे। हाणे खिली ॾिनई। मूंसां रोज़ु कचहरी कंदो आहे। मूंखे सम्झ में न पियो आयो त हाणे छा चवांसि। उहो खिलंदी रही। चयोमांसि अची छो कोन थो? चयाईं मारी थी न। मारी थी त नथो अचां। संदसि टहक वधंदा विया। मारियांसि थी? हां, धक हणांसि थी? हूअ हाणे कब्ज़े मां निकिरंदी पई वई। मूं खेसि ॿाहुनि में जकड़े वरितो। हुन रोअणु शुरू कयो। मारियोमांसि? हां मारियोमांसि। हां, हिननि हथनि सां मारियोमांसि। उहो मूंखां छॾाईंदे पाण खे धक हणणु लॻी। मूं खेसि संभालण लाइ ज़ोर सां संदसि ॿाहूं जकड़े वरितियूं। छॾ मूंखे, छॾ मूंखे, मूंखे छॾ न। उहो रड़ियूं कंदी रही ऐं रोंदी रही। अम्मा, अम्मा न करीं। मूं दड़को ॾिनोमांसि। मथसि को बि असरु न हो। बसि ईअं थियो जो उहा साणी थी किरी पई। मथसि वरी बेहोशीअ जो ग़लबो थियो पिए। मूंखे खट ते लेटाए छॾियो। उहा वरी बि भुणकी रही हुई। लफ़्ज़ चॿाड़जी रहिया हुआ। आख़िर गुम थी विया। मासी हनीफ़ा ॾाढी परेशान थी वई हुई। काल करे घरु घुरायोमांसि। हीअ त ॾाढी ख़राबु हालत पई थिए ज़ेबुल। हाणे छा कयूंसि? शहर खणाए हलूंसि वॾे डॉक्टर वटि? मासी ईअं कीअं कयूं मां? ॾेखारे त अचूंसि न। ऐं जे दाख़िल कनिसि त पोइ छा कंदासीं? केरु फ़ैसिलो कंदो? अधु आहे कोन। तूं मां त अहिड़ा फ़ैसिला करण खां रहियासीं। न त हिन हाल में छॾे बि त नथा सघूंसि न। डॉक्टर खे घुरायूं? शहर मां हिते किथे ईंदो मासी? शहर वारे खे न, हाली फ़िलहाल हिन डॉक्टर खे। कहिड़े खे? उन साॻिए खे जंहिं पटी कई हुअसि, डॉक्टर अशफ़ाक़ खे। उहो छा कंदो मासी? उहो को नफ़्सियात जो माहिर त न आहे? अईं मण डॉक्टर त आहे न। ॾिसी का दवा दारू त कंदो न। ऐं जेका ग़लति सलत दवा ॾेई हुजे त? चरी आहीं छा ज़ेबुल? डॉक्टर आहे, ईअं कीअं कंदो? मां वठी थी अचांसि। फ़ोन कयूंसि? नंबर अथई? न, नंबर त कोन्हे मासी। मूं सम्झो मत अव्हां वटि हुजे। मां छा कंदसि अम्मा? इस्पताल जो नंबर अथई? न, उहो बि न आहे। त बसि पोइ मां वठी थी अचांसि। तूं रुॻो घर खे थोरो ठीकु करे छॾ। उहा तकड़ी ॿाहिरि निकिती। मां अम्मा ॾे निहारींदी रही हुअसि। उहा ईअं ई बेसुध बेजान पई हुई। अकेलाइप जी ॻाल्हि बि हुई ऐं माण्हुनि जा किरदार बि साम्हूं अची रहिया हुआ। एतिरनि माण्हुनि हूंदे बि को लड़ी न आयो। रुॻो पहिरियां 2 ॾींहं सभु आया हुआ। मथां वरी बाबा ऐं चाचा कयूम जे पाण में फॾे शायदि सभिनी खे पोइते करे छॾियो हो। चाचो कयूम पहुच वारो हो त अबो बि पंहिंजे तबियत वारो हो। सॼो ख़ानदान ॼणु विरहाइजी वियो हो। अबो शुरूअ खां ई ख़ानदान सां गॾु हूंदे बि अलॻि हूंदो हो। हू चङनि मठनि ॾींहंनि में सभिनी सां गॾु हूंदो हो, पर उनखां सवाइ हू तमामु घटि माण्हुनि सां रखंदो हो। चाचो कासिद ऐं मामू अमान लाइ ई साणसि गहरा हुआ। उन्हनि मां बि मामू थोरो परते हूंदो हो, छाकाणि त संदसि रिश्तो संदसि भेण जे करे हो। चाचो कासिद बहरहाल वेझो हुउसि। अबे जी तबियत जे करे बि चङनि मोचारनि खे हिमथ न थींदी हुई
त संदसि वेझो अचनि। जेतोणीकि माली हालतुनि में असां को तमामु घणा मथां कोन हुआसीं, पर बहरहाल अबो सभिनी खे मथे दर्जे जो महसूसु थींदो हो। शायदि उन करे बि को घणी पुछा न पियो करे। मुंहिंजे दिलि में उहो ख़्यालु बि आयो पिए त थी सघे थो त माण्हू ईअं बि सोचींदा हुजनि त जावेद जो गुम थियणु अबे जे दुश्मनीअ जी का कहाणी आहे। डॉक्टर अशफाक़ अम्मा खे चङीअ तरह ॾिठो हो। हिननि खे ड्रिप लॻंदी, बोतल हिते हणाईंदो या इस्पताल खणी हलो? बोतल छो लॻंदी? मासीअ हिकदमि पुछी वरितो। खेसि शायदि मूं वारो ख़दशो यादि अची वियो हो। हिननि जी हालत ॾिठी अथव? 2 ॾींहंनि में मूंखे त हिकदमि बीमार लॻनि थियूं। कुझु खाइनि पीअनि नथियूं छा? तमामु थोरो डॉक्टर साहिबु, मूं वराणियो, न जहिड़ो। पोइ बि बोतल न लॻे? हुन सां ॿिन्ही ॾांहुं ॾिठो। हीअ मेण वांगुरु ॻरनि पियूं, जिस्म में खोट अथनि। हिननि खे इमीडिएट ड्रिप लॻणु घुरिजे। न पर हिन खे त दौरो पियो आहे। मासीअ विच में ॻाल्हायो। हल्की बेज़ारी डॉक्टर जे मुख ते आई, वरी गुम थी वई। ख़ाला, अव्हां खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा? मां छा हिते पैसा कमाइण आयो आहियां या बोतल हणी 2-3 हज़ार कढण जे चकर में आहियां? सिंपल ॻाल्हि आहे, हुते हली हणायोसि, पर हुते हलण जहिड़ियूं ही आहिनि कोन। ओचितो हुन मूं ॾे निहारियो। दवाऊं खाइनि पियूं? जी वक़्त सिर। जी वक़्त सिर। ख़ाली पेट पिया ॾियो नी छा? न, थोरो घणो त खाए थी। हिन खे ज़हनी मसइलो आहे वाह। मासीअ भुणकियो। उहा ॿी ॻाल्हि आहे ख़ाला, उहो पियो हले। फ़िलहाल त संदसि कमज़ोरीअ खे ॾिसूं। भली तव्हां शहर वठी वञूसि, पर फ़िलहाल अहिड़ो त कयूं जो हलण जहिड़ो थी सघनि। मासीअ मूं ॾांहुं निहारियो। शहर वारे डॉक्टर जूं दवाऊं त ॾेखार। डॉक्टर साहिब खे अम्मा दवाऊं न ॾेखारियो, पना खणी अचो। फाइल? हुन मूं ॾांहुं ॾिठो। मां अंदरि मुड़ियसि। हू ॿाहिरि मासीअ सां गॾु वेही रहियो। पना ॾिठाई, थोरो फ़िक्रमंद लॻो। हीउ मसइलो त हलंदो कुझु वक़्तु ख़ाला। हुन मासी हनीफ़ा ॾे ध्यानु ॾिनो। ज़हनी मर्ज़ आहे, ठीकु थियण में वक़्तु लॻंदो, पर तेसीं ताईं पाण खे ई सभु करिणो पवंदो। मां इन्फ्यूज़न कयां थो, कुझु ताक़त जूं दवाऊं बि ड्रिप में ॾियां थो। अलाह कंदो कुझु बहितर थींदी। तव्हां लॻाईंदव? मूं पुछी वरितो। न, हाणे मूं वटि कुझु पैरामेडिकल आहिनि। हू मुरकियो। मतिलबु कम वारा माण्हू आहिनि। नवां मुलाज़िम अचणु शुरू थिया आहिनि। मां कंपाउंडर खे मोकिलियां थो, उहो लॻाए वेंदो ऐं पोइ ख़तमु थियण ते कढी बि वेंदो। हिते हूंदो सॼो वक़्तु? मासीअ पुछियो। न, 3-4 कलाक ड्रिप हलंदी। ख़तमु थियण वारी हुजे त फ़ोन करे घुराए वठिजो। अचे त नंबर वठोसि ख़ाला। ऐं अव्हां सां कीअं राबितो थिए? मासीअ पुछियो। मुंहिंजो नंबर वठी छॾियो, बल्कि मां हिन ते ई लिखां थो। हुन शहरी डॉक्टर जे नुस्ख़नि जे हिकु कागज़ पोयां नंबर लिखी हेठां नालो लिखी छॾियो। हिन मां कुझु दवाऊं बि हिन ड्रिप में लॻंदियूं, उहो ख़्यालु कजो। हीअ ठीकु थी वेंदी न भाउ? मासीअ जो लहजो इल्तिजाई हो। अलाह कंदो ख़ाला, अलाह कंदो। हू वापसि मुड़ियो। माण्हू मोकिलियांव थो त लिखियल दवाऊं घुराए वठिजो। ऐं हा, ॻणती न कजो। अलाह मालिक आहे। हू ॿाहिरि लाइ निकितो ऐं अम्मा जो फाइल खट ते रखियाईं। मासीअ हिकदमि अॻु झलियुसि। अबा, तुंहिंजी फीस? हिकु आसूदी मुर्क संदसि मुख ते आई। फीस फ़िलहाल न आहे ख़ाला। मरीज़ा ठीकु थिए पोइ ॾिसंदासीं। सलाम अलैकुम। हू बिना हेॾां होॾां ॾिठे तकिड़ो ॿाहिरि निकिरी वियो। असीं बसि हिक ॿिए खे ॾिसंदा रहिजी वियासीं। अजीब माण्हू आहे। मासीअ भुणकियो। ख़ैरु, कुझु न कुझु ज़रूरु वञी अस्पताल में ॾेई ईंदीमांसि। कुझु ई देरि में कंपाउंडर अची वियो हो। खेसि दवाउनि जे पननि ॾियण खां पहिरीं मूं डॉक्टर जो नंबर सेव करे छॾियो हो ऐं अलाए छो उते कटे छॾियो हुअमि। ऐं कटियो बि ईअं हुअमि जो पढ़ण में ई न अचे। अलाए छो उहो थी वियो हो। ड्रिप लॻाए हू हलियो वियो ऐं वरी अचण लाइ चई वियो। मासी अम्मा वटि वेही रही हुई ऐं मां रंधिणे में हुअसि। मासीअ जो आवाज़ु आयो। डॉक्टर जो नंबर कटे छॾी छा ज़ेबुल? सेव कयो अथमि मासी, रंधिणे मां वराणे में। मूंखे बि ॾेई छॾ। फ़ोन मां खणी छॾियो। कहिड़े नाले सां सेव कयो अथई? डॉक्टर जे नाले सां। अटो ॻोहींदे वराणे में हिकदमि अबे जो आवाज़ु कननि में लही आयो। डॉक्टर, त मां तोखे सॾींदो आहियां डॉक्टर। अबो हिकदमि ॼणु साम्हूं अची वियो। संदसि मुर्क, संदसि चुहाव, कुल्हे जो रुमाल, मथे जी टोपी,
दिलि खे अलाए छा थियणु लॻो। उतां ई रड़ करे चयो, मासी पाण वटि सेव करे मूं वटि नालो पूरो लिखोसि, डॉक्टर अशफाक़। मासी हनीफ़ा कुझु देरि लाइ घर वई हुई ऐं मां अम्मा वटि अची वेठी हुअसि। कुझु ॾींहं, सिर्फ़ु कुझु ॾींहं, वधि में वधि महीनो ॿ, हीउ सभु कुझु कीअं न मिटिजी वियो हो, जहिड़ो कर सभु ख़तमु थी वियो हो। हिते अम्मा जूं मुर्कूं हुयूं, असांजा टहक हुया, अबे जी वजूद जी गर्मी हुई, हिते छा न हो। पोइ उहो सभु एॾो जल्दी ईअं बदिलिजी वियो। छा सभु कुझु ईअं बदिलजंदो आहे? छा हयाती एॾा तकिड़ा पासा वराईंदी आहे? अम्मा ज़ीनी मरीज़ थी वई, जावेद अलाए केॾांहुं गुम थी वियो, अबो तलाश जे सफ़र में निकिरी पियो, मां स्कूल खां घर वेही रहियसि, ॿार माठीका थी विया हुआ। काल्ह ॿारनि केॾी अजीब ॻाल्हि कई हुई। होमवर्क कंदे शाहीना पुछियो, अदा खे अम्मा मारे कढियो हो आपी? छिरकी वई हुअसि। मां हुनखे उहो सुवालु करणु कीअं आयो? न त मूं तकिड़ो वराणियो। तोखे कंहिं चयो? शहनाज़ पिए चयो। हुन बि ठह पह वराणियो। क्लास में चयाऊंसि पे, रज़ा ॻाल्हायो। रिसेस में तूं बि उते हुए छा? मूं रज़ा खां पुछियो। हा, हुन हाकार कई। पोइ त हुननि खे कुझु चयो? हा चयुमि त अम्मा कोन मारियो हुअसि। अदा कूड़ कयो, अदा कूड़ कयो। शाहीना खिली हुई। हिन उते बि ईअं ई कयो हो। रज़ा मुंहुं सुॼायो। तोखे कंहिं चयो त अदा कूड़ कयो? शाना, अम्मा त मारियो हुअसि, हुनखे पक हुई। तो ॾिठो छा जो तूं चईं थी? मूं दड़को ॾिनोमांसि। ईअं बिना ॾिठे बिना ॿुधे का ॻाल्हि न कबी आहे, गुनाह थींदो आहे। गुनाह थींदो त पोइ मार मिलंदी। रज़ा भुणकियो। अदा गुनाह कयो? शाहीना हिकदमि पुछी वरितो। मुंहिंजो त मग़ज़ु घुमी वियो। अदा गुनाह छो कंदो? त पोइ मार छो मिली हुअसि? हुन वरी मूं ॾांहुं पक सां निहारियो। मुंहिंजो मीटर घुमी वियो। वरी उहा ॻाल्हि? मूं शाहीना खे घूरियो। मार कोन मिली हुई हुनखे। आपी कूड़ कयो, आपी कूड़ कयो। उहो वरी खिली। मां कुझु कुछां रज़ा भुणकियो। अदा पाण ॿुधायो हो असांखे, चमाटुनि जा निशान ॾेखारिया हुआईं। मुंहिंजा त वण वॼी विया हुआ। ही ॿार आहिनि या हचाऊं आहिनि? हिननि खे एॾियूं ख़बरूं आहिनि ऐं मां कंहिं रुॻो ॿार सम्झो वेठी आहियां। हिननि खे ही सभु मालूम आहे ऐं हिननि मूंसां का बि ॻाल्हि न पे कई। केॾी न सवलाईअ सां हिननि मूंखे बेवकूफ़ पे बणायो। ज़ेबुन सां तूं त सफ़ा वाइड़ी आहीं। अदा ग़लति कयो हो न आपी? शाहीना मूं ॾे सुरकी आई हुई। मुंहिंजा लफ़्ज़ गुम थी विया हुआ। छा चवां? बसि हाकार में कंधु लोॾियमि। हुन भाउ ॾांहुं ॾिठो, ॼणु चवंदी हुजे, ॾिस तो कूड़ कयो हो न। मूं पाण संभाले वरितो। ग़लतियूं थींदियूं आहिनि ऐं बाबा अम्मा कावड़ कंदा आहिनि, टीचर बि त कावड़ कंदा आहिनि न। बसि ईअं ई थी वियो। पोइ अदा छो वियो? रज़ा सवाल कयो। अलाए, उहा ई त ख़बर नथी पवे। मूं वराणियो। अदा मोटी ईंदो? शाहीना सवाल कयो। बिल्कुलु ईंदो। हिमत पकड़ियमि। तव्हां होमवर्क पूरो कयो, बाबा वठी ईंदुसि न? शाहीना वरी पुछियो। ज़रूरु वठी ईंदुसि, इनशा अल्लाह। हाणे तूं कमु कर। मूं ॻाल्हि घटाइणु घुरी। ऐं जे न अचे त? रज़ा हिकदमि पुछियो। ईअं न चइबो आहे रज़ा। मूं लहजे खे सख़्तु कयो। छो न ईंदो बाबा? खेसि ज़रूरु वठी ईंदो। हिननि ॿिन्हिनि मूंखे बेयकीनीअ सां ॾिठो ऐं मुंहिंजो अंदरु डांवाडोल थी वियो। छा ॿारनि जो अंदरु सच ॿोलींदो आहे? छा जाऊ वाक़ई न ईंदो? दिलि खुलण साण सभु उॾामी वियो हो। ख़्याल दाइरा ठाहींदा सिगरेट जे धुएं वांगुरु गुम थी विया। नसीबा ॿारनि साण स्कूल मां मोटी आई हुई। अंदरि अची उहे टे ई ॼणा उते ई बीह रहिया। नसीबा अम्मा खे ॾिठो, आहिस्ते पुछियाईं, ख़ैरियत? मां कमरे मां ॿाहिरि निकिरी आई हुअसि। ॿार खेसि अहवालु ॾिनो हुअमि। ॿारनि खे ॿिए कमरे में चेंज लाइ मोकिलियो हुअमि। डॉक्टर आयो हो? हुन मूं ॾांहुं निहारियो। हाओ। चए छा थो? छा चवंदो? बसि उहो ई त अलाह कंदो, ठीकु थी वेंदी। उहा अम्मा खे ॾिसी फ़िक्रमंद थी वई हुई। संदसि मुंहुं लही वियो। मासीअ जी तबियत वधीक त ख़राबु न पई थिए ज़ेबुल? अलाए यार, मूंखे त सम्झ में ई नथो अचे। डॉक्टर सां ॻाल्हायूं? छा ॻाल्हायूं? उहो ई त हिकु कहाणी करे साफ़ ॿुधाए त छा थियो आहे, न त शहर हलिया हलूं। अबो त अचे न। ऐं जे हू न अचे? आई में हिन तकिड़ो ॻाल्हायो। हू जे देरि करे अचे त?
न पर हिन सां ॻाल्हाइणो त पवंदो न, त पोइ ॻाल्हाईंसि। अॻो सफ़र में आहे नसीबा, परेशान थी वेंदो। चङो भला हीअं था कयूं, पहिरीं डॉक्टर सां था ॻाल्हायूं, पोइ जे हू शहर वञण लाइ चवे त चाचे खे बि ॿुधायूं था। मरीज़नि में फाथल जेतोणीकि हू ॾाढो मसरूफ़ हो, पर विचां विचां असां लाइ बि वक़्तु कढी रहियो हो। उन ॾींहुं इस्पताल में ॾाढी रश हुई। मरीज़ त मरीज़ अलाए किथां पिया आयो। असीं OPD में पहुतासीं त पर्ची काउंटर ते ई रश हुई। नसीबा मूंखे ठूठ हणी भुणकियो, साहिबु नाओ कढियो आहे। हूअ ईअं ई ॻाल्हाईंदी हुई, हिकु टिक में फ़ैसिलो ॿुधाईंदी हुई। माण्हुनि जी रश मां हिन अंदाज़ो लॻायो त डॉक्टर जे हथ में शफ़ा आहे, हू माण्हुनि जे दिलुनि में घरु ठाहे रहियो आहे। अंदरि मर्दनि ऐं औरतुनि लाइ अलॻि अलॻि इंतिज़ाम हो। असीं ज़नाने पासे वेठासीं त उते बि चङी पीउ हुई। वॾो हाल हो, जंहिंमां परियां हिकु दर जे विथीअ मां हुन जी टेबल कुर्सी नज़र अची रही हुई। कननि ते स्टेथोस्कोप चाढ़ियो मरीज़ तपासींदे, अॼु त हिन अछो कोट बि पातो हो। हीउ लंदन में मरीज़ थो ॾिसे या हिते पाण वटि? नसीबा वरी पुछियो। मूं पेरहियोमांसि, माठि कर। छा ते माठि कयां? हूअ सूर ससाए वई। हालत त ॾिस, भला हिते को ईअं कोट ॿोट पाए वेहबो आहे छा? डॉक्टर आहे, कोट त पाईंदो, त ॿियो छा पाईंदो? घणा डॉक्टर कोटनि सां ॾिठा अथई ज़ेबुल। संदसि आवाज़ हेठो लहजो काटदार हुअसि। फिल्मुनि में ॾेखारीनि त ॾेखारीनि, बाक़ी पाण वटि पिया ईअं रंगीन कपिड़नि में फिरंदा, केट वाक कंदा। हुते मूं किथे ॿुधो हो त हिननि खे अछे कोट सां चिड़ हूंदी अथई, तॾहिं त फिल्मी हीरोज़ वांगुरु पुलनि ते रखी पिया घुमंदा आहिनि। बसि हिकिड़ी मजबूरीअ में पाईंदा अथई। उहो कमु बि लेडी डॉक्टरनि खे ई करिणो हूंदो आहे। उहे बि 70 तोर थियूं पाइनि नसीबा। मुंहिंजे वात मां अलाए कीअं निकिरी वियो। ॿाहिरि निकिरनि थियूं त अछो कोट थियूं पाइनि, उहो त ॿियूं औरतूं बि इस्तेमालु कंदियूं आहिनि। हाओ ख़ूबस्त, हिन फ़ारसी उचारियो ऐं मूं मुख उलारीमांसि। उहो हिकिड़ो ख़ासि इशारो हूंदो हो। नसीबा अलाए किथां उहे के 2-3 अखर फ़ारसी जा सिखिया हुआ। जंहिं महिल बि उहा महसूसु कंदी हुई त का हुस्नाकी थियण वारी आहे या कुझु चङो थियण वारो आहे, त उहा फ़ारसीअ में कुझु न कुझु भुणकंदी रहंदी हुई। संदसि अस्त चवण साण ई मूं ॾिठो हू उतां उथी असां वारे पासे हलियो आयो हो। अस्सलाम वालेकुम। असीं उथी बीठियूं हुयोसीं। वालेकुम अस्सलाम। ख़ैरियत? मासी किथे आहे? हुन हेॾां होॾां ॾिठो। अमां त कान्हे। नसीबा वरंदी ॾिनी। मासी पुछियमि, मरीज़ आहे? ख़ाला जो अञा पुछण वारो ई हुअमि। अमां बि कान्हे। हाणे मूं वराणियो। असीं आहियूं। अवां मां कंहिंखे ॾेखारिणो आहे? ॾेखारिणो न आहे, सलाह करणी आहे। हिमत कयमि। भाई अलाए छा पियो ॻाल्हाए। असल में मासीअ बाबति अव्हां सां मशवरो करणु आया आहियूं। नसीबा जहिड़ो क्लियर कयो। संदसि हालत मज़े में न आहे त तव्हां घर हलो, मां उते अची ॾिसांसि थो। न, असांखे हिते ई ॻाल्हाइणो आहे। नसीबा चयसि, पोइ हिते त देरि लॻंदी। हिन माण्हुनि जी रश ॾांहुं ॾिठो। काई ॻाल्हि कान्हे, मूं चयो, असीं वेट करे वठंदासीं। हू जीअं आयो हो ईअं ई तेज़ तरीन हलियो वियो। असीं वेठासीं त वेंदे ॾिठमि उहो पंहिंजी सीट ताईं पहुची चुको हो। तोबा माई, नसीबा वरी भुणकियो। माण्हू आया विझ जो वराको, हर हिते हर हुते। ख़ाला जो कीअं पियो पुछे? मूंखे खिल अची वई। इग्नोर कर, नसीबा फिल्मी स्टाइल में चयो। असीं ॿई एॾा सही संभरी आया आहियूं। मुंहं खे लॻी वरी मासीअ जी आहे। असांजे अचण जी त ॼणो का अहमियत ई न आहे। हाणे खिल हुई सा चपनि खां बंदि टोड़ण लाइ आती हुई। पाण खे पाण ई दॿाइणो पियो पए। मुंहं खे कहिड़ी ख़बर? उन ख़ाला मां जान छॾाए त हिते आयूं। जे हलंदो घर त उहा बि 2-3 राॻिणियूं ॿुधाए छॾींदी। बसि कर नसीबा, माठि करे बि वेह। मूं दड़ियोमांसि। हूअ थी मुड़े। मुई अंधे खे ॾिस त सही, ढॻीअ जेॾा तारा अथसि। चओ फेर पियो लौणा हणे। परीं कमरे मां हेॾां पियो ॾिसे, सभु ख़बर पवेसि थी। उहो न पियो सम्झे त असीं ॿ ॼणियूं आहियूं। अजीब डॉक्टर आहे वाइड़ो। ॾिसे न पियो सघे त ख़ालाइसि कान्हे। तोखे छो एतिरी बाहि लॻी आहे? छॾींसि करे। न, मूंखे बाहि त लॻंदी न। जेको माण्हू तव्हांखे ॾिठो अणॾिठो करे, उन ते बाहि न लॻंदी। इहा का फज़ीलत आहे?
असां कंहिंजे मासीअ जो लाचार न हुजे त असीं को ईअं हिन लाइ वेयूं। मुंहुं कारो मुश्की, अलाए छो संदसि पारो चढ़ी वियो। मूं डॉक्टर खे गौर सां ॾिठो, कारो त कोन हो, सांवरो ज़रूरु हो। मथां वरी कुझु संदसि चहिरे में अहिड़ो कुझु जेको घणनि चहिरनि में न हूंदो आहे। असांखे छा करिणो आहे? मुश्की हुजे या खुश्की, मजबूरी आहे, बसि राय वठूंसि ऐं हलूं था। तूं बि न सफ़ा मूं ॻाल्हि अध में छॾी। उहो कॾहिं कॾहिं जज़्बाती थी वेंदी हुई त नंढड़ी ॻाल्हि ते बि अलाए केतिरा बखेड़ा खड़ा करे छॾींदी हुई। माठ त माठ, जे कुछण ते अचे त ऋण ॿारे ॾिए। अलाए छा सोचे आई हुई, अलाए छा ते बिर थी हुई। कलाकु लॻी वियो हुयो, या शायदि अञा बि उन खां मथे लॻो। वेठे वेठे पासनि में सूरु थियणु लॻो। हू मुस्तक़िल मरीज़नि में फाथल हो। आख़िरकार उतां ई असांखे अचण जो इशारो कयईं। सुजल मुंहं वारी नसीबा मूं ॾांहुं निहारियो, ॿई हुन ॾांहुं हली वियासीं। सॉरी, हिन वेहण जो इशारो कयो। अॼुकल्ह ईअं ई थींदो आहे। हिते जे अवाम में पॉपुलर थी विया आहियो अवां डॉक्टर साहिबु। नसीबा तीर हणण जी कोशिशि कई। हिन वारे हितां बलदियाती चूंड बि बीहजो। हू मुरकियो। वाह, वेल सेड, मतिलबु सुठी ॻाल्हि आहे, पर मां डॉक्टर ई ठीकु आहियां। अंग्रेज़ी सम्झूं था, मतिलब जी ज़रूरत न आहे। नसीबा थी छॾे। हिन हैरत सां असांखे ॾिठो, ॼणु ॻाल्हि न सम्झो। वेल सेड जो मतिलबु असांखे अचे पियो, तर्जुमे करण जी ज़रूरत न हुई। नसीबा ॻाल्हि मुकमिल कई। डॉक्टर खिल में पइजी वियो। वाह वाह वाह, आई एम सॉरी, मतिलबु माफ़ी थो घुरां। खिली पियो। वरी मतिलबु? उहो मुंहिंजो तकिया कलाम आहे। मुंहिंजो मतिलबु अव्हां जी दिलि आज़ारी न हो। एनीवेज़, मासी कीअं आहे? उन बाबति ई ॻाल्हाइण आया आहियूं सर। हिन जी तबियत ठीकु न पई थिए। सर ते हुन मूं ॾे निहारियो, वरी ॼणु ध्यानु मटाए छॾियईं। पनाह खणी आया आहियो? असां ॿिन्हिनि हिक ॿिए खे ॾिठो। हिकु वक़्तु इनकार में कंधु धुणियोसीं। न को। ओके, काई ॻाल्हि न आहे। मूंखे थोरो थोरो ज़हन में अचे थो। एग्ज़ैक्ट अचणु घुरिजे। ओ यस, मूंखे बिल्कुलु यादि अची वियो। मूं तव्हांखे ॿुधायो त हो त संदसि इलाज में टाइम लॻंदो। हू जल्दी ठीकु कोन थींदियूं। काल्ह जेका ड्रिप लॻी हुअसि, उहा त कमज़ोरीअ जे करे लॻी हुई। वरी को प्रॉब्लम थियो आहे छा? अमां ॾींहों ॾींहुं शऊर विञाए पई। डॉक्टर साहिबु, मूं हुन ॾांहुं गौर सां ॾिठो। लॻे पियो संदसि बीमारी वधंदी पई वञे। उन बीमारीअ में ईअं ई थींदो आहे। हिन स्टेथोस्कोप सां वेठे खेॾियो। हिकु माउ जो जवान थींदड़ पुटु गुम थिए त संदसि हवासनि सां ईअं ई थींदो। बीबी, हुन जो शऊर अची वञे पियो। कॾहिं कॾहिं होश में अचे थी, कॾहिं नथी अचे। असां हिन खे कंहिं चङे नफ़्सियाती माहिर खे ॾेखारणु पिया घुरूं। डॉक्टर साहिबु, नसीबा चयो। लॻे थो जेको ॾिसेसि पियो उहो चङो न आहे। चङो न आहे मतिलबु? हिन गौर सां असां ॾांहुं निहारियो। मतिलबु त को एक्सपर्ट हुजे, स्पेशलाइज़ेशन कयल हुजेसि। मूं चयो, जेको मर्ज़ु सम्झी वञे सो ई स्पेशलाइज़्ड हूंदो आहे। हुन वरी मुरकियो। जे मूंखे सम्झ में अची वञे त मुंहिंजे ख़्याल में मां बि उहो ई थी सघां थो। तव्हांखे सम्झ में अचे थो? नसीबा उफ़ट ॻाल्हायो। छो नथो सम्झ में अचे बाबा? हिन वॾो साहु कयो। सम्झ में अचे थो तॾहिं त ॻाल्हायां थो। मुंहिंजो कमु साइकेट्रीअ में थियलु आहे। मुंहिंजो मतिलबु आहे नफ़्सियात में कमु कयो अथमि। असीं ॿई चुप थी विया हुआसीं। हुनजो लहजो कुझु कसारो थी वियो। उन्हनि मरीज़नि खे मां चङीअ तरह सुञाणां मैडम। हुन मूं ॾांहुं निहारियो। हिननि सां मुंहिंजो सालनि खां वास्तो आहे। अव्हां जे अमड़ खे जेको दौरो पियो आहे न, उन जे दरमियान शायदि अव्हां जे भाउ जे मोट बि न करे सघे। हू नफ़्सियाती दबाव जे हिकु अहिड़े दौरे मां गुज़री रही आहे जंहिंमें सुञाणप आहिस्ते आहिस्ते गुम थींदी वेंदी आहे। न पर हूअ जाओ जो नालो त खणे थी। उहो बि यादि करे थी त हुन खेसि मारियो हो ऐं हू घरु छॾे वियो। सुञाणे कीअं नथी डॉक्टर साहिबु? हिकु अजीब मुर्ख डॉक्टर जे मुंहं ते आई। ईअं त जेको चरियो सुञाणे सघे थो, उहो त केर बि कोन थो सुञाणे सघे। हिन दुनिया में ॿ माण्हू सची खिल खिलंदा आहिनि, या त चरियो या रब जंहिंखे तौफ़ीक़ ॾे। हिकु माठ थी वई हुई। संदसि ॻाल्हियूं गज़ब जूं हुयूं। वटसि इज़हार जो सलीक़ो हो। असां हिक ॿिए ॾे ॾिठो, ॼणु निगाह में पुछंदा हुजूं, हलिजे। माण्हूअ ते का मयार न आहे। उहो स्टेथोस्कोप ॻिचीअ मां लाहे साम्हूं टेबल जे शीशे ते रखियो। हुन स्टेथोस्कोप ॻिचीअ मां लाहे साम्हूं टेबल जे शीशे ते रखियो।
जे अकुलु अथसि सम्झ अथसि त हुनजो अहिड़ो को ॾाहो ई कोन्हे। जे उहे खसिजी वञनिसि त हुनजो अहिड़ो को चरियो कोन्हे। ख़ैरु हीअ सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि, पर छा कजे, किताबनि में बि त उहो ई कुझु हुजे थो जेको अमली ज़िंदगीअ में हुजे थो। अॻियां कंहिं ॾिठो आहे, कंहिंखे कहिड़ी ख़बर त छा थींदो, बसि पोइ थिए थो त हालति सम्झ में नथी अचे, न पाण खे न ॿियनि खे। तव्हांजी वालदा सां बि उहो ई मसइलो आहे। हाणे कोशिशि कबी त हालतूं कुझु बहितर थियनि। हुनजे ठीकु थियण जा चांसिस त आहिनि न डॉक्टर साहिबु। नसीबा गीत ॾिनी, सॼी कावड़ हवा थी वई हुअसि। डॉक्टर जी सम्झाणीअ जो अहिड़ी हुई। उनखां पहिरीं जो संदसि जवाबु कंदा आहियूं, आवाज़ु आयो, सलाम वालेकुम डॉक्टर। परियां लालण बीठो हो। डॉक्टर जो जवाबु ॾाढो रस्मी हो, वालेकुम सलाम। हुन असां सां ॻाल्हायो पिए, ज़ाहिर उहो पिए कयईं त ॼणो असांजो वारो हो। असां सां ॻाल्हि मुकमिल करणु पिए घुरियईं ऐं पोइ लालण ॾे ध्यानु ॾींदो। लालण सां हिकु ॿियो बि छोकिरो हो, अजायो बीठो हो। बीठो छा हो, फज़ूल में लवणा हणी रहियो हो। उहो केसु मामूली न आहे। डॉक्टर ॻाल्हि जारी रखी, अदी ख़ुशि त आहियो न? लालण नसीबा खे खीकारियो। मुंहिंजो चहिरो सख़्तो, अलाए कीअं नसीबा जे वाता निकितो। जी अदा। डॉक्टर लालण ॾांहुं निहारियो। माइट हो। हुन ॾंद कढिया, जन ते को ठौंशो लॻे हा त केॾो हुन सुठो थिए हा। अच्छा, डॉक्टर लातालुकीअ सां चयो। हिन अमरा खे त ॾिसी ॾे, तप थो लॻेसि। हुन वरी ॻाल्हायो। डॉक्टर खेसि हिकु निगाह ॾिठी। 2 मिंट मां अदीअ वारनि खे फारिग करे वठां। हुन नसीबा ॾांहुं निहारे ॻाल्हायो। भले भले, बेशक बेशक, पहिरीं उहे अदी सभु ख़ैर त आहे न? हुन वरी वात खे टेड़ियो। नसीबा का बि वरंदी न ॾिनी। डॉक्टर असां ॾांहुं ध्यानु ॾिनो। मां हुननि खे अची ॾिसी वेंदुसि। सॼी ॻाल्हि मूं सम्झी वरिती आहे, अलाह कंदो चङाई थी वेंदी। हुनजी ॻाल्हि वाज़े हुई। हुन उहो ई चाहियो पिए त असां हुतां हलिया वञूं। असीं उथी खड़ा थियासीं। नसीबा भुणकियो, चङो अदा। डॉक्टर बि ध्यानु लालण वारनि ॾांहुं ॾींदे ऐं असांखे पुठी ॾींदे चयो, अलाह भाई बाबा जी जी, छा थियो आहे तव्हांखे? मुड़ियासीं त लालण जो आवाज़ु कने पियो, अलाह ख़ैरु कंदो अदी। अदी ते ज़ोर ते सभिनी खे महसूसु थियो का वणंदी को जवाबु मुनासिबु ई न हो। असीं उतां निकिरी आयासीं। रस्ते ते नसीबा खे जक हुआ। वाहियात गंदो इंसानु, कीअं थो ॻाल्हाए। असांजी बि क़िस्मत फिटल आहे। जॾहिं निकिर उहो चंडो किथां न किथां टकिरियो वञे। अमा वारनि सां निकिर त गुम थी वेंदो। उन्हनि सां टकिरे त ख़बर पवेसि न माइट किथां जो। मां माठि हुअसि, खेसि उहो सभु मुंहिंजे करे भोॻिणो पियो पवे, न त लालण सां संदसि कहिड़ो रिश्तो हो। ऐं मथां वरी उनखे ॾिस, डॉक्टर मतिलब खे हिकु सिट में अदी ठाहे छॾियईं। मुंहिंजी शकिल अदिन जहिड़ी आहे छा? मतिलब मूं पुछो। तोखे बि वरी उहा मतिलब जी बीमारी लॻी वई छा? हुन खार मां चयो। ऐं हा, तुंहिंजी शकिल अदिन जहिड़ी आहे छा? मूं चयोमांसि। छा त तोखे अदी सॾे? मुंहिंजे वातां बि तकिड़ो निकिरी वियो। हल भला खणी सॾियईं त बि ख़ैरु आहे, पर हुन मुंहिंजे वातां अदी ॿुधी हियां ई सड़ी थो वञे। मूंखे खिल अची वई। वणे ई थो छा? अई बाहि ॾींसि, वण जहिड़ो आहे न भाॻो। हुन त विचां चयो, अलाह न करे जो माण्हू उन सां को रिश्तो जोड़े, पर जे अदी सॾे थो त ठीकु आहे, शुकुरु आहे। कुझु ॿियो नथो सॾे, तोखे त अदी नथो सॾे न? हुन चिड़ मां चयो, तोखे त को बि अदी नथो सॾे। चिड़ी छो थी नसीबो? मूं खेसि थधो करणु चाहियो। वरी उहा ॻाल्हि, हुन मुंहिंजी ॻाल्हि कटी। मां चिड़ा नथी सची। मूंखे त हुन डॉक्टर मतिलब जी ख़ुशी आहे त हुन मूंखे भेण सॾियो ऐं तोखे न सॾियो। मुंहिंजो वात फाटी वियो। चईं छा पई? सच त चवां पई। मूंखे तो लाइ वणे थो, भलो माण्हू आहे। अलाए छो उहो लॻेमि थो त हू बि मिड़ई उन हिसाब जो आहे। मां हलंदे हलंदे बीह रही हुअमि। तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु न आहे न? छो, छा थियो आहे मुंहिंजे दिमाग़ खे? बीह न, हलंदी हल, घर हली बि पाण बहस करे सघूं था। हुन मुंहिंजी ॿांह छिकी। ॾिस नसीबा, मज़ाक हले थो, पर अहिड़ो मज़ाक तूं सम्झी थी मूंखे पसंदि न आहे ईंदो। अई केरु पियो बदबख़्त पियो तोसां मज़ाक करे। हूअ ॿांह पटे वई। मज़ाक न पई कयां मां बि। तूं तप न, पाण उन ते पोइ ॻाल्हाए सघूं था। होश कर, साम्हूं अमा बीठी आहे। घिटीअ जे मोड़ ते अची विया हुआसीं। मासी दर खोलियो, चांठ ते ई बीठी हुई।
अबे जी फ़ोन आई हुई, चयईं पिए त किथां को आसिरो मिलियो आहे। कंहिं वॾे माण्हूअ जे दर वियो हो, जंहिंजूं ॿाहूं डिघियूं हुयूं ऐं जंहिं खेसि ख़ातिरी पे कराई। वक़्त जो को तायुन न हो, उहो कुझु मुंधल बि लॻो पिए, पर बहरहाल खेसि पाण ते ज़ाब्तो रखणु अचे पियो। अलाह मालिक आहे ज़ेबुल, हुन फ़ोन ते चयो। हिमत मां बि न पियो हारियां। चवनि था बाबा। छा चवंदा? फ़ोन मां थधे साह जो आवाज़ु आयो। हा, उहा ई ॻाल्हि त ॾिसूं था, पुछा ॻाछा कयूं था, पेरा खणूं था, त जे पक न आहे त मोटी अचो न बाबा, हिते बि ज़रूरत आहे। जुमिलो ॻाल्हाए पछतायोमि, परियां ॼणो खेसि छिरिक अची वियो। उते ख़ैर त आहे न? मां जी बाबा, ख़ैर त आहे, बिल्कुलु आहे, पर अव्हां जी कमी ॾाढी आहे। मूं ॻाल्हि संभाली। अदी हनीफ़ा आहे या कान्हे? संदसि आवाज़ में हाणे परेशानी हुई। आहे, बिल्कुलु आहे बाबा। नसीबा ऐं मासी ॿई जहिड़ो कर रहियूं ई हिते पियूं आहिनि। माणे कीअं आहे? उहा बि काफ़ी बहितर आहे बाबा। तुंहिंजे आवाज़ मूंखे छिरकाए विधो आहे ज़ेबुल। सची ॻाल्हि कर, का गड़बड़ त न आहे न? कहिड़ी गड़बड़ हूंदी बाबा? अलाह ख़ैरु कंदो। मूंखे बसि सिक लॻी हुई अव्हां जी, उन लाइ चयुमि। हुन ॼणो वॾो शुकारो भरियो। अमां, हिननि कमनि में ईअं ई थींदो आहे। वाघ कंहिं ॿिए जे वसि हूंदी आहे। मां त सोचियां थो मूंखे त खणी लोछ आहे, पर चाचई कासिद खे बि त ॾिस न, रुॻो मूंसाण आहे, सभु कुझु सीड़ाए वेठो आहे। सभु सम्झूं पिया घर तड़ छॾणु एॾो सवलो न आहे अमां, पर हीउ कमु बि त करिणो आहे। ईअं खेसि कटियल लॻण वांगुरु त कोन छॾींदासीं न? न बाबा, अलाह न करे जो ईअं कयो। अवी ॻणती न कजो, हिते सभु ख़ैरु आहे। ठीकु आहे, तव्हां साह सतीअ सां पंहिंजो कमु पूरो करे अचो। रब अव्हांखे कामयाबु कंदो। पोयां जो ख़्यालु रखजांइ। मां अलाए छो मूंखे लॻे थो त तूं हिकदमि वॾी थी वई आहीं। सॼा भार खणी कुल्हनि ते खयां अथई। अलाह हिमत ॾींदी बछड़ा। अबे जे आवाज़ में ॾाढो दर्दु हो। हू जहिड़ो झुरी पियो हो। बसि हिकदमि चयाईं, पोइ ॻाल्हाईंदो मां वरी अलाह वाई बाबा, पंहिंजो ख़्यालु रखिजो। हा मां। हुन फ़ोन बंदि कई। मुंहिंजो साहु भरिजी वियो। अलाए कहिड़ो वक़्तु अची वियो। दिलदारी न पई लॻी, बसि वक़्तु गुज़ारी पई लॻी। बरसातुनि जी मुंदि अची वई हुई। सॼो मुल्क जल थल थी वियो हो। राति जो मींहं जो गजको गोड़, हवादाननि सां हवा जो टकराव, टीन जे छॼे तां टकराईंदड़ मींहं फुड़ियुनि जूं रड़ियूं, ॿाहिरि विरांडे जे पलड़ सां हथ बत्ती लुॾी रही हुई, ऐं अंदरि ऐं ॿाहिरि हवा जो लुड़ंदड़ अक्स अजीब मंज़र ॾेखारे रहिया हुआ। लाइट काफ़ी देरि खां कान हुई ऐं न कोई निंड नेणनि में हुई। शाहीना विॼ खां डिॼंदी हुई। शाम खां ई जॾहिं उहो सिलसिलो शुरू थियो त मूंखे संदसि ध्यानु हो। पाण सां गॾु रखियो हुओमांसि, पर हुनखे रुॻो अमां जी सिक हुई। उहा हर हर वञी अमां खे चिंबड़े पई, जेका न परे पई करेसि ऐं न ई वरी को साण पई विहारेसि। अमां मुकमिल तौर ते लातालिक हुई। पोइ बि शाहीना खे उते ई निंड आई हुई। ॿाहिरि थींदड़ गोड़ ऐं मींहं जे कड़कदार बोछाड़ ते अमां जो ॼणु कनु ई न पिए चुरियो। जेतोणीकि अॻे रुॻो ककर भरिजंदा हुआ त उहा सॼे घर खे संभालण लाइ सभु कुझु ॼणु तरियुनि ते खणी वठंदी हुई। उन जो ख़्यालु रखिणो आहे ॿोरियुनि मथां तालपत्री मुनासिबु तरीक़े सां रखियलु आहे या न, दरियूं ठीकु बंदि आहिनि, नेसारनि जा मुंहं खुलियल आहिनि, मथे खुॾ ते कुझु अहिड़ो सामान त न रहिजी वियो आहे जेको भुॼी वञे त नुक़सानु थी वेंदो। उहा ॿिन्ही ॼणनि रज़ा ऐं शाहीना खे पंहिंजे ॿाहनि में लिकाए छॾींदी हुई। रज़ा बेज़ारु थींदो हो, खेसि मींहं में भुॼणु वणंदो हो, जॾहिं त शाहीना अञा पेई संदसि कच्छ में घिड़ंदी वेंदी हुई। हू वॾे आवाज़ सां मनाजातूं पई पढ़ंदी हुई। बारिश जो ज़ोर जेतिरो शदीद थींदो हो, तीअं तीअं संदसि आवाज़ु बुलंद थींदो हो। पढ़ण दौरान हू बुलंद आवाज़ में सदाऊं बि कंदी रहंदी हुई, ख़ैर 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 जा वाली ख़ैर। अहिड़नि मौक़नि ते अबो घर में घटि हूंदो हो। जे हूंदो बि हो त अमां जी उहा हालति ॾिसी पियो मुरकंदो हो। मींहुं डिघो थी वञे या हिकु ॿ ॾींहं सांदाए हले त अमां ॻुड़ जी ताइरी ठाहींदी हुई। हल्के मिठाण साण मिठनि चांवरनि जो सवादु अजीबु हूंदो हो। मथां वरी उहो बि अजीबु हूंदो हो त उन्हनि चांवरनि चढ़ण विरहाइण ऐं खाइण दौरान ई मींहं बि मोकिलाईंदो हो। अजीब टोटका हूंदा हुआ, अजीब नुस्ख़ा हूंदा हुआ। घरु सॼो पियो बहकंदो हो।
जाऊ घणो करे दोस्तनि सां निकिरी वेंदो हो ऐं जे घर में हूंदो हो त पियो शाहीना खे चिड़ाईंदो हो। मां खेसि ॾाढो रोकींदी हुअसि, पर खेसि नंढी भेण खे तंग करण में ॾाढो मज़ो ईंदो हो। पोइ अमां हिकु ॿ कूड़ो सचो धकु हणंदी हुअसि त भॼी वेंदो हो। होॾां शाहीना खे बि करार मिलंदो हो। मूंखे मींहुं अज़ल अबद खां पंहिंजो साथी लॻंदो हो। झुड़ भरिजंदो हो त अंदर में अजीब साज़ वॼणु शुरू थींदा हुआ। हयातीअ में टे ई मुंहिंजा संगी साथी हुआ, झुड़, डायरी ऐं उन जे ॻूणियुनि जे बिल्कुलु मथे ॻूणीअ ते विछायल रिली, जंहिं ते लेटी मां किताब पढ़ंदी हुयसि या डायरी लिखंदी हुअसि। उहा जाइ बेहद हसीन हुई। असांजे इन कोठीअ में कुंड खां अन जूं ॿोरियूं रखियल हूंदियूं हुयूं। अबो सॼे साल जो अनु घुराए वठंदो हो, जेको पोइ पीसजी अटे जी चकीअ जो चकर काटे घर ईंदो हो। साल सॼे लाइ अबो 6 ॿोरियूं घुराईंदो हो, जेके असांजे नंढे कुटुंब जे हवाले सां तमामु घणियूं हूंदियूं हुयूं। पर अबे जो ख़्यालु हूंदो हो त महिमान माण्हू अचे त ॿियो कुझु न त घर में अटो ज़रूरु हुअणु घुरिजे। हर साल बारदानो साफ़ु थींदो हो, ॿोरियुनि में बुरघियलनि खे सुबियो वेंदो हो। अञा बि जेका ॿोरी इस्तेमालु करण जहिड़ी न हूंदी हुई त उनखे बदिलायो वेंदो हो। हेठि ज़मीन ते विछायल सिरुनि जे तह खे मटाए ज़मीन साफ़ु करे सिरूं धोई सुकाए पोइ वरी तयारु कबो हो। उहो कमु जाऊअ जे हवाले हो। अन जूं 6 ई ॿोरियूं हिक ॿिए मथां सथी थींदियूं हुयूं। जन मथां वरी ॻूणीअ जो ढकु हूंदो हो। उहो ढकु ई मुंहिंजे लाइ कंहिं सखी साहेड़ीअ जा हो। छत को 6 ॿोरीअ खां पंहिंजे फुट खनि को मथे हूंदी हुई। ॿोरियुनि मथां चढ़ंदे उते पहुचंदी हुअसि त सुकून अची वेंदो हो। मां कलाकनि जा कलाक उते लेटी पई हूंदी हुअसि। को बि किताबु पढ़णो हुजे, डायरी लिखणी हुजे, उते लॻंदड़ हवा जो हल्को झूठो अलाए छा इनायत करे वेंदो हो। उन साॻी कोठीअ में असांजा हंध बि रखियल हूंदा हुआ। लोह जी हिकु वॾी पेटीअ में नवां हंध पियल हूंदा हुआ। अबे जी उहा सदाईं ख़्वाहिश हूंदी हुई त महिमान जेतिरा बि अचनि, हंध सदाईं बहितरीनु हुजनि। पंहिंजी ख़्वाहिश पटाईंदड़ उहो अलाए किथां किथां खां रिलियूं वठी ईंदो हो या उन्हनि जा तह ख़रीद करे ईंदो हो। लोही पेटीअ मथां हंधनि ऐं विहाणनि जी हिकु तरतीब सथियल हूंदी हुई। ऊन्हारे में ॿोरियुनि मथां सुम्हणु ऐं सियारे में सवड़ियुनि ऐं विहाणनि जे विच में घिड़ी लिखणु पढ़णु ऐं सुम्हणु मुंहिंजा महबूब तरीन मशग़ूला हूंदा हुआ। अन जी ॿोरी मथां विछायल रिलीअ में अन जी ख़ुशबू अची वेंदी हुई। लॻंदो हो ॼणु माण्हू बुह ऐं दाणनि जे दरमियान हुजे। ऊन्हारे जो त रंग पंहिंजो हूंदो हो। सियारे जे अचण महिल उहा कैफ़ियत लफ़्ज़नि में बयानु नथी करे सघिजे। बारिश जो ज़ोर टुटो न पिए। नेसारा खुली वही रहिया हुआ। अङण सॼो भरिजी वियो हो। हवा सां कंहिं महिल चाट अछी पए, न त हवा सां कंहिं महिल छाट अचे पई, न त सिधो मींहुं हो। बत्ती झूमे पई त अहसासु थिए पियो त ॼाण फुहार लॻी। मां ईअं ई उते चुपचाप वेठी हुअसि। अलाए केतिरा ॾींहं लंघिया हुआ निंडूं कंदे। का बेफ़िक्र अरड़ी निंड घोड़ा विकिणी सुम्हण वारे। असांजा त घोड़ा ई केरु काहे वियो हो। निंड अचे ई न पई। जे अचे पई त कंहिं नई नवेली कुंवार जियां घूंघट मां हिकु झलक ॾेखारे वरी पाण खे ढके पई छॾे। मां अलाए केतिरनि ॾींहंनि खां चङी निंड कान सुती हुअसि। ध्यान जो दर खुलियलु रहंदो हो। निंड किथां ईंदी। घणो करे राति जे पोएं पहर में अखि लॻंदी हुई। पहिरियां 3 पहर त ॼणु ओजागे मकाते ते वरिता हुआ। घर जो कमुकारु घणो न हो। सुम्ही बि सभु जल्दी पवंदा हुआ। ॿार ऐं अमां, ॿियो हो केरु। सोमणीअ महिल मासी हनीफ़ा ऐं नसीबा बि हली वेंदियूं हुयूं। पोइ उहा ख़ुदि कलामी हूंदी हुई। राति हूंदी हुई ऐं मां हुअसि। वक़्तु घड़ियुनि में मटिजी वेंदो हो। अलाए किथां पंहिंजो रेजो खणी ईंदो हो। खुलियलु पैसनि जा घड़ियूं वज़नदार थी वेंदियूं हुयूं। मासी हनीफ़ा ऐं नसीबा खे बि मजबूरी हुई न त मूं वटि ई रही पवंदा। ॿई अकेलियूं हुयूं ऐं संदनि घरनि ते अलाए केतिरियूं महिरबानी नज़रूं खुतल हुयूं। खेनि उहो खुटको रहंदो हो त नसीबा जे ॾाॾाणनि मां को बि अची निकिरंदो। नसीबा जे बाबा जे वफ़ात खां पोइ कंहिंखे बि अचण जी तौफ़ीक़ कान थी हुई। जॾहिं वक़्तु गुज़रियो ऐं सिलाई करे भर्त भरे रिलियूं टाके मासीअ रंधिणो हलायो त उहा जाइ घणनि खे
कुखण लॻी हुई। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में उहो ज़िक्र करे वेंदा हुआ त मोहम्मद जुमन जो माल आहे, मिल्कियत आहे, पर हू बि को अकेलो वारिस थोरो ई हो। ॾाॾे पोटाणे जाइ आहे, हिसो त ज़रूरु मिलणु घुरिजे। मासीअ कन बंदि करे रखिया हुआ, पर बहरहाल अखियूं त बंदि न पई रखी सघिजनि। हू सदाईं अलर्ट रहंदी हुई। हाणे बि खेसि उहा ई सॼी सूरत हाल साम्हूं हुई। मूंखे बि सभु ख़बर हुई। मां कीअं चाहियां हा त खेसि को नुक़सानु थिए। डॉक्टर वटां मोटियूं हुयूंसीं त मासीअ दर वटी जरह कई हुई। स्कूल वियूं हुयूं? न मां नसीबा साफ़ु वराणियो। इस्पताल विया हुआसीं। हुन जाइ ॾिनी हुई। घर घिड़ियासीं त अङण में ई अची वेठासीं। मूं अंदरि ॾांहुं निहारियो। मासी हिकदमि चयो, सुती पई आहे। जुमिलो चई हिकदमि नसीबा ॾांहुं ध्यानु ॾिनो आई। मूंखे न ॿुधायव? छाजो? इस्पताल वञण जो? ओॾां वञण जो ख़्यालु न हो पहिरीं मां। नसीबा हाणे दम पकड़ियो। वियासीं स्कूल पे। ओचितो ख़्यालु आयो त ओॾां लड़ी पियासीं। तोखे स्कूल जो चई पोइ इस्पताल हलिया वञूं। उहो कूड़ कीअं कंदासीं? तोखे चयोसीं स्कूल त माना स्कूल। तकरीर घटि कर मड़। मासीअ संदसि ॻाल्हि कटी। छा चयो डॉक्टर? चए थो त टाइम लॻंदो मासी। मूं चयो, बीमारी अहिड़ी आहे जेको ठीकु थियण में वक़्तु खाईंदी। उहा साॻी ॻाल्हि आहे ज़ेबुल। त बीमारी बि त उहा साॻी आहे न अम्मा। नसीबा पुछियो। हुननि शुरूआत खां वठी जेका ॻाल्हि कई आहे उन ते क़ाइमु आहिनि। तुंहिंजे ख़्याल में हिन डॉक्टर खे धपो केतिरो थो पवे? मासीअ सऊं सिधो मूं ॾांहुं निहारे सवालु कयो। मां गड़बड़ाइजी वियुमि। मतिलबु हेॾो जो ठही टुकी हिन खां पुछणु वञो आहियो त को त एतबार जो ज़रिड़ो हूंदो न? कुझु त सुझो हूंदव न? असांजो ख़्यालु उहो हुआ मां त तफ़सील सां राय वठी अचूंसि ऐं जे हुन वटि कंहिं ॿिए सुठे डॉक्टर जी का एड्रेस हुजे त उहा बि वठी अचूं ऐं मासीअ खे उनखे ॾेखारियूं। पोइ मिली का एड्रेस? हू त पाण उन बीमारीअ जो माहिर आहे मासी। मूं चयो, मतिलबु? हूअ हैरान थी वई। नफ़्सियाती माहिर आहे, इलाजु कंदो आहे। नसीबा वरंदी ॾिनी। अईअ मड़, जे अहिड़ो भलो डॉक्टर आहे त हिते छा पियो करे? कारे पाणीअ में छो मोकिलियो अथनिसि? डॉक्टर त ख़ैर हू सुठो आहे मां। नसीबा चयो, रश त ॾिस, छा त टुटेसि थी, हथ में शफ़ा अथसि। मर्ज़ ॼाणे थो, ईअं को वाइड़ो दाइड़ो डॉक्टर कोन्हे। पर पोइ हिते छो आयो आहे? उहो तूं वञी पुछीसि। असां सां को एतिरो गहरो आहे छा? हया कर माई, न त हणाए न हिकिड़ी वॼाए। मासीअ खे कावड़ अची वई। मां छो पुछांसि? वयूं हुयूं त तव्हां पुछण त ॿुधायूं त पयूं मासी। मूं ॻाल्हि संभालण जी कई। डॉक्टर साहिब जी बि उहा ई राय आहे त अम्मा खे ठीकु थियण में टाइम लॻंदो। पर हू भला का फाइनल अथॉरिटी आहे छा? मासी वर बिगड़ी। अम्मा उन डिपार्टमेंट जो आहे त सम्झ त फाइनल आहे न। उहा कहिड़ी ॻाल्हि थी वई? नसीबा मुंहुं बिगाड़ियो। ॾिसड़ी अमड़, जे एॾो वॾो डॉक्टर हुजे हा न त हिते न अचे हा। उते ई किथे शहर में इज़तड़ी हुजेसि हा। हीउ जो हिते आयो आहे त लाज़िमन का गड़बड़ आहे, न त ॻोठ केरु थो अचे? उते बम फाड़े आयो आहे मां, धमाको करे आयो आहे। दहशतगर्द आहे। नसीबा सफ़ा जहिड़ी उॿरी पई। मूं ॾांहुं निहारींदे चयाईं, ॻाल्हियूं त ॿुध मां जूं। मासी कुझु कुछे त हुन वरी वारो वठरायो। कनि माण्हुनि जे अंदर में ख़िदमत भरियल हूंदी आहे मां। ॾिस त सही, हू कीअं थो मरीज़नि जी वार करे। जे ईअं ई को जॾो सॾो डॉक्टर हुजे हा त हिते बि रुॻो सही करे गुम थी वञे हा। पर सही बि छो करे हा? सॼो मुल्क पियो दुफ़ ते हले। डॉक्टर ॻोठनि में वञनि कोन था। मासीअ हथु मथे कयो। कम जी ॻाल्हि कयूं या अञा क़सीदा पढ़ंदासीं? नसीबा सड़ी वई। इरादो त क़सीदा पढ़ण जो हो, पर तूं थी चवीं त खणी कम जी ॻाल्हि था करियूं। हाणे छा थींदो? मासीअ सां ॿिन्हिनि ॾांहुं निहारियो। हाणे हू वरी हिकु दफ़ो चेकअप ते घर ईंदो अमां। नसीबा वराणियो। पोइ ॾिसूं था त अॻियां लाइ छा था तइ कयूं। ठीकु आहे अदी। मासी उथी वई। जीअं अव्हां जो हुकुम, असीं त जहिड़ा रिटायर आहियूं। मासी बख़ील थींदी हुई त असांखे अदी चई मुख़ातिबु थींदी हुई। असां ॿिन्हिनि हिक ॿिए ॾांहुं निहारियो हो। फ़ैसिलो ॿिन्हिनि जो हिकिड़ो ई हो।